थदकड़न खां तए खाने जा तव वधीक आहिनि या न? सेक जॾहिं ईंदो आहे त फटन जो सूर झको थींदो आहे। सूर में त सुरूर आहे सरदार। छपन शेर आहे, शेर ऐं शेर भगड़ जो शिकार कंदो आहे। भगड़ जो अदल हाथी भी चुरी न सकदो। उनखे भी कुकर ठोंगा हणी वेंदा। ठोंगा अञा तियूं ॻाल्हियूं तोखे मलड़ीअ जी ज़रूरत आहे। न आहे कुतर खारे में त खड़ मिलाए तसे खारायोसे। मणन जा मण पया कुतर भी त खड़ भी सरकारे। खारायोसे चेस ताईं पुलिस अचे। बुतियूं सिधा ओज में पाण ही उल्टियूं कंदो। सरदार असां यको इंतजार में ऐं तू पलटा दो हणी हाणे पहुतो आई। सरदार टोक न कर पुलिस ते सब खबर आ पुलिस के सच्ची कराए वठंदी आ डंडीअ जे ज़ोर ते। मुल्ज़िम शफन या न सरदार? हा वञी कयो इरादा क़त्ल जो केस त घुमे केच मकरान। हुकुम खपे सरदार। ही माण्हू केॾां वेंदो हणांस तो हथ कड़ी सब खबरूं ॾींदो डंडीअ जे ज़ोर ते। छा पियो ॻाल्हाई इहे छा कहाणी? सर बेचारे जो ॻाल्हाइण ई आहे मिड़े ही रोक पियो थो करेसि। छा थो चवी सरदार? ॾींदे या कयां ॿियो कमु? यार हिन मां त फासी वियासीं। चवी छा थो? तलताल जानी जमादार चए थो त तो चो न। अञा छा चवे जानी जमादार? महिरबानी सरदार। अच त हलूं। साहब इंतज़ार में हूंदो। वठी हलो हिनखे। हाणे छो न आयो एसएचओ साहब? चई त बारामा ॾे वञणो न आहे। चलो दादा न सरदार सां तेज न थे। छो? ज़ाहिरी वेर चङो न आहे। दादन जड़ो अंदर तेड़ो बाहर खालद। ही वक्त एड़ी सादगी जो ना है। मुनाफिक सां मुनाफिक थियण घुर्जे। अरे हू मुखे मारण ला तैयार आ ऐं मां मुनाफिकी कयां? हाँ पर पो भी एहतियात कर दादन। एहतियात छा जो? सुठो तो करे दादन। यार मां मुझी पयो आहियां। छा में? खदीजा ऐं नूरी शफन जे घर नाहिन। तारे छॾियो हूंदा आहीं। कीअं पतो लॻाइजे? पत हली वेंदी मज़र। मां त तर में घुमण जहिड़ो ई न रहियो आहियां। शफन जे शैतानगिरीअ ही सिर मुंहिंजो झुकाए छॾियो आहे। तलाश करण घुर्जे दादन। संदस दोस्तन जो घेरा करण घुर्जे। ॻाल्हि कम जी कई थी क़ाबिल। कुल्लण ऐं खतूरे खे पहिरियां अगवा करे सची कराइजे। बाक़ी शपन रुख ते अचे त हाजी हसन दरवेश जो दीदार कराइजेसि। हा सफू के पुलिस वठी वई आहे दादन। केमल थोरो अॻु ॿुधुम बाराम खान पाण भी बदी मालिश कई अथसि त पुलिस हवाले भी कयो अथसि। हाणे सन साथी सटण ऐं सची करण उन्हनि खां सवलो थी वियो दादन। हूअ वरी सिंध खे लोॾो अची वञे छा शपू हूंदे? दादन मौत आहे ऐं मौत टरणो न आहे। शफू भले कुछ न हुजे पर क़ाबिल सही आहे। खथुरो या गुलण घेटण में सब सचूं कंदा। पखिड़जी वञो पर एहतियात सां। खतूरे खे खणी अचो। जेकॾहिं नमा करे त खल लाए तुह भरियोसि। पाणे सची कंदो। उन खां पोइ सोडल जो वारो ईंदो। हा सोडल जो
वारो। तू दाही न वनी हा तेरे से छो घुराया शफन के निधन को न कर न तो दादन नूर विञाए छडींदुई। शफन वारी से जबल के कुल हो नींदो भई बेहूदा निकता बेस्तियों लथपथ करे छड़ियों। लथपथ शफन कमल के खणन वयो ऐं दादन असांजी बेइज्जती कई। अञा लथपथ न आहे, हिक ॿिए खे ॾिठो था कंदा वतन। माण्हू अलॻि था खिलनि ऐं हिक ॿिए जे खून जा प्यासा अलॻि। ॿिन्ही मां हिक खे नुक़सान पहुतो त असां लाइ छा बचियो? शफन हुननि औरतुनि खे न बांदी बणाया त छो ममण मचे हा? आयु पेट लिखल वारो हक फबाए चङो थो करे। छा बि थिए मां वठंदी सांस। जे सरदारन फैसलो न कयो न तो कोर्ट में वेंदस। मां रईस खे फैसले ला चई आयो आहियां। तकरार टरे त मां पाण ई कमल खे वठी ईंदुसि। तूं दिलजाए कर। भाया तो शफन थी मोटियो आहे। मता शफन न हुजे ध्यान कजे। हथियार खयो न सोराब। खैर आहे ॾिसां थो। ॾिसंदे छा खयो वञ पोइ वेठी तो लाइ पारा कढां सो भलो आहे। खैर आहे खैर आहे ॾिसी थो चवां। खैर त आहे खतूरिया? चाचा रेस शफन सां विढ़ियो बि आहे ऐं खेसि गिरफ़्तार बि करायो अथई। गार्ड खे गोली हणणे वस। गिरफ़्तार गोली हणण जे करे? तेरे जी गुथी 100 चोटू खाए। जेकॾहिं नज़ीर देर न करे हा त मीरल जी मुसीबतन का बचू हा पंहिंजो घर न छॾियो हा। वरी जे नज़ीर आयो हो त थोरो सोचे हा त असीं सूरन जे कहिड़े समुंड में उॾंदे लुढ़ंदे घर छॾे दरबदरीअ जी दुनिया में अची फाथियूंसीं। ज़रूरु न सोचाई। अम्मा हाणे न बगड़ खां बचण मोहाल आहे, न बची सघंदियूंसीं। को ओही वाही हुजे न त हिनखे ज़हर या निंड जूं टिकियूं खाराए निकिरूं। वञे थो त अंदरां ॿाहिरां ताला हणी थो वञे निभागो। अम्मा जंहिं वक़्तु अचे त उन वक़्तु दाहूं कयूं। शोर ते पाड़े वारा गॾु थी वेंदा त बची वेंदियूंसीं। न ईअं न कबो। छो? पकड़िजी पवंदियूंसीं, मीरल जे हवाले थी वेंदियूंसीं। राज खे ख़बर पई त रुली वेंदियूंसीं। ख़ुदा अज़ ख़ुदि वाहर वसीलो थींदो, वाह निकिरी ईंदी। सोभ केसी तई अम्मा? दाणे पाणीअ ते आ। मूंखे रब पाक ते पूरो भरवसो आ त का गली खोलींदो असीं ख़ैरियत सां हितां निकिरी वेंदियूंसीं। अम्मा मूंखे नथो लॻे। सवेर छा पई चए न ॿुधी? ॿुधुम जे ईअं कयई त पोइ दाहूं कंदियूंसीं। पोइ मीरल जे वर चढ़ूं त चढ़ण ॾे, पोइ बि पंहिंजी बिरादरी जो आ। ईअं निकाह कंदो जो मुई आहियां। अम्मा मां मरी वेंदसि पर मीरल वटि कॾहिं कोन वेंदसि। पंहिंजी बिरादरी जो आ, पंहिंजो मारे बि छांव में उछलाईंदो आ। मारे छांव में छॾे या खॾे में फिटो करे या उस ते उछले छॾे, मारण खां पोइ बाजो कहिड़ो थियो? हिन बदूअ मां त जान छुटंदी। अम्मा मां दादा न ॾे वेंदसि। इहो त मां बि चाहियां थी। तो खेरूअ जी ॻाल्हि कई तॾहिं मीरल जो ज़िक्र निकितो। जे असुल फेटल आ त पोइ छा बि कयूं, खेरूअ जे जार मां कोन निकिरी सघंदियूंसीं। बचल ऐं तूं सचल आहीं न? जी बाबा साईं, मां सचल ऐं ही बचल आहे। नाज़ुक मसलो आहे। मां अॼु ताईं पंहिंजी पत ऐं साख खे बहाल रखियो आहे। मां बिरादरी परस्त न आहियां रहियो। तव्हांखे मालूम आहे त ॾोहीअ खे ॾोही ऐं ग़लत खे ग़लत चवंदो आहियां, छो न उहो मुंहिंजो सॻो भाउ हुजे। सभु ख़बर आहे सरदार। औरत नंग ऐं नंग इज़त जी अलामत हूंदी आहे। इज़त पंहिंजी या ॿिए जी, इज़त इज़त हूंदी आहे। ऐं जंहिं वटि पंहिंजी ऐं ॿिए जी इज़त जो ख़्यालु न हूंदो आहे
हुन सां मुंहिंजी पवंदी न आहे। सरदार असांखे भला पंहिंजे नंगनि जी इज़त हुलाइण में भला का पग मिलंदी, इज़त जुड़ंदी असांजी। सरदार इज़त ऐं ख़ौफ़ खां चुप हुयासीं। ख़ैर हू पग मट दोस्त बि आहे पर ज़ात वारो बि आहे। उन ॻाल्हि कई त असांजो ॻोठ सरदार गाजी खान जो मसइलो आहे, तॾहिं त आयासीं। हाँ सरदार, न त पाण खे ख्वार करण जो कंहिंखे लाचार आहे। छो वेही के चवंदो राजन में त कंहिं असांजे औरतुनि खे रोड़ायो आहे या अॻु झलियो आहे। जे ॻाल्हि निकिती आहे सरदार, वहिंवार मिलणु घुरिजे। मिलंदो वहिंवार, हूअं ढकियल हुई, हाणे त ॿियनि राजनि वटि बि इहा ख़बर पहुती आहे। सरदार माफ़ करे न, खोड़ो नथो लॻे। वरी बि सोचो, जेकॾहिं औरतूं घुराणियूं पवनि त वठी ईंदो। कमाल था कयो सरदार, कॾहिं औरतूं बि फैसले में आयूं। राज खिलाईंदो छा? पंहिंजे बिरादरीअ जूं औरतूं वठी अची राजन जे जरगे में बीहारींदो। एतिरा अॻु त कमज़ोर कोन हुव, सदको वञाव। हूअ धुर मुतमइन कीअं थींदी? साखपति हुननि खे पक त कान्हे न, बाक़ी आहे शक। शक जी साखपति थींदी आहे। ऐं सचल ऐं बचल ॾियण लाइ तयार आहिनि। कीअं सचल? पतीअ ते, बाक़ी वधीक सरदार लाइ साहब हाज़ुर आहे। ठीकु आहे, तव्हां टई हलो, मूंखे कुझु सोचणु ॾियो। मां बि सरकार? हा, वञी हारे जी सारोल त कंहिंखे बिज कलर या पैसा खपनि त उन्हनि खे ॾियूं। जी हाज़िर सरकार, सदके वञाव। अचो तव्हां। अस्सलाम वालेकुम छोटला। वालेकुम अस्सलाम। वालेकुम सलाम। अनवर यार तव्हां सभिनी जो इंतज़ार हो। हे ख़बर छा चयो तव्हांजे इन नेक मर्दनि? सभिनी जो चवण हो त सरदार परवेज़ खान घुरायो आहे, हू बि नोट वेंदा ऐं तव्हां बचिजो। माना त सरदार जे सॻे मां तव्हां न निकिरी सघंदव। कीअं निकिरंदा छोटला? मुंहिंजे ख्याल में निकिरण बि न घुरिजे। छो न निकिरनि? निकिरणु घुरिजे। जेको ॾिस बुज़दिल। भली बुज़दिल चओ, पर असां चंद माण्हुनि जे चवण में कबीलो ईंदो? हाणे ॾेखार। नामुमकिन आहे यार। नामुमकिन नाहे बादल, मुमकिन आहे, पर उनखे साल लॻंदा। सही तो चवे सन, चवण वारा खोड़। सोचींदे अहिड़ो जो जो सरदार सरड़जी विया ऐं राज राह पकड़ण वारो आहे साईं। मथो फिरियल आहे तव्हांजो। असीं जेकॾहिं गॾु थियूं त खोड़ निकिरी पवंदा असां सां। असीं त सभु गॾु वेठा आहियूं, ॿियो को त कोन आयो आहे। बग़ावत सदाईं सूर खाईंदी आहे सोढल। सरदार जे हुकुम खां सवाइ कबीले वारो को बि न ईंदई सोढल। मिरल पोइ छो गॾु थिया? वञो वञी घर में रिली वेड़े सुम्ही पओ। दिल दुंबे जी हलिया न हाथी लेटाइण। वञी सलाम ॾियो पंहिंजे सरदार खे। रिप खे रिप ई मुंहुं ॾींदी। गाजी खान सरदार आहे सोढल। सरदार खे सरदार ई ॾहणंदो, चंद माण्हू ख़ुदि खरड़जी वेंदा। मां सोढल सां सहमत आहियां। हिकु माण्हू बि हज़ारनि खे उठ वांगुरु होशाए सघे थो। भुलियल आहीं दोस्त, राज खे राज मोड़ींदो आहे, हिकु या फर्द न। मञा थो त असीं घणो कुझु करे सघूं था। सोढल सुर आहे, हिम्मत वारो आहे, असीं बाज़ू आहियूं हुनजा। बहराम खान समेत उनजे कबीले सां अलॻि तकरार, वरी गाजी खान सां अटका। थोरो संजीदा थी सोचे पोइ कदम खणिजे। बादल उहो ई बादल, असुली न वसे। वसे तॾहिं जॾहिं ककोर जी ककर थिए, तॾहिं वसे साईं। सजण हड़किन ऐं फतह में फ़र्क़ु आहे। असीं 7-8 ॼणा सरदार गाजी खान जे ॻोठ जो घेराव कंदासीं त हू माठ करे वेहंदा। समझ जी ॻाल्हि आहे यार। हरू भरू था ॿियनि खे बुज़दिल कोठियो। हा न, राज सां जहिड़ो आहे, कंहिं हिक सां न। राज सां कीअं? गाजी खान माना राज न, साब पक कान्हे। सोढल हिननि बि न ॿारी, नंग नीलाम, इज़त बर्बाद। यार जेकी वेठा न अॻु पोइ सोचनि, से कंदा माल। सजण हिननि खे छॾ,
हिननि सां मिलण बेफुज़ूल आहे। जेसी ताईं ही सोची समझी हिक ॻाल्हि ते बीह न, तेसी तूं मां ऐं अनवर हली था कड़काऊं दातन ते। पंहिंजो प्लान त कयां, पोइ ॾिठो वेंदो। ही गाजी खान असां न अटकिया, असीं था छेड़ो जोटियूं। छा कंदो इहो गाजी खान? अम्मा तू छॾ, मां छा लई आहियां? मां लही वेंदसि छा धीअ? लही वञण जी ॻाल्हि न आहे। जॾहिं मुंहिंजी हूंदे तूं कमु करे सुठो नथो लॻे। आईंदा कजांइ बसि न। जी अम्मा कंदसि। कदम फूके खणजांइ। असां अॻे ई टांडनि तां गुज़री रहिया आहियूं, वरी न दोज़ख जी दरी खुली पवे। दोज़ख जी दरी? मां सम्झसि न अम्मा। तोखे सम्झण त खपे। गुजारत त मूं बि कोन ॾिनी आहे। गुजारत त आहे अम्मा, सा बि अहिड़ी जंहिंजो न सुर न पायो। सुर बि अथसि त पायो बि। ॾुखी गुजारत न आहे कंवल। मां त मुंझी पई हां, वधीक छा चवां अम्मा? जेकॾहिं नथी खोली सघीस त खोलियांसि खणी। जी अम्मा। डॉक्टर सतार खां एहतियात कंदी कर। मतलब कढण जी ज़रूरत न आहे, इहो ई काफ़ी आहे। तव्हां ॿिन्ही लाइ इहो सुठो न आहे। हेकर दुबण मां निकिरण ॾे, पोइ मां बि इन बारे में सोचींदसि। अम्मा मूं वज़ाहत जी का ज़रूरत ई न आहे धीअ। तूं पेट जा ई आहीं, मां तुंहिंजी माउ आहियां। मां तुंहिंजे अंदरां बि घुमी आई आहियां। तो ॾोलावा ॾिठा आहिनि, घणो सठो अथई, सा मूंखे बि ख़बर आहे। पर इहो कदम तुंहिंजे मुंहिंजे ऐं हिन घर जे लाइ सुठो न आहे। अम्मा मां न्याणी आहियां, तॾहिं बंदिशा, तॾहिं बंदूकूं बियूं आहिनि, तॾहिं दोज़ख जी दरी थी खोलियां। बिल्कुलु सही थी चई। असीं औरतूं आहियूं, इन करे हर विख खणण वक़्तु असांखे संभालणो आहे। मां तुंहिंजी मंदी न आहियां, माउ आहियां। जेकॾहिं इहा ख़बर दादन खे पई न त तूफ़ान अची वेंदो, दज़ थी वेंदासीं। कहिड़ो तूफ़ान अम्मा? ख़ामोश छो थी वियो? मूं कुझु पुछो आहे। ही जेके मामला आहिनि, इहे तूफ़ान न आहिनि जिन असांखे पन पन करे छॾियो आहे। अम्मा असुल ॻाल्हि खे गीत ॾेई वई आहीं। अञा का ॻाल्हि ॿी आहे। ॿी कहिड़ी ॻाल्हि हूंदी पुट, जेका मां तोखां लिकाईंदसि? ॻाल्हि ज़रूर आहे अम्मा, न ॿुधाए। पतो पइजी वेंदो। यार खथूरिया, ये न थे जो मुलाकात जे करे असीं भी अंदर हुजूं। जेकॾहिं यार जे करे अंदर वियासीं न, परवाह कोने का। दोस्त दोस्तन ता सिर कुर्बान कंदा आहिनि। तू मुलाकात का तो ख़बर आई? अमन तो खथूरियो घेरो कयूंसि, जल्दी कयो, निकिरी न वञे। गुलड़ शफन जे लाइ हलंदे सभु ख़दशा उछल लापरवाही जी खॾ में। हल त रोड ते पहुचऊं, किथे बस न निकिरी वञे। अच। खबरदार, कदम खणंदव त कटजी वेंदव। भॼंदव त ॾुखिया थींदव। पता वेठो आया हो, मुड़स मुड़स जो भट्टा। बी त भला तरस काबिल तमंदे कयो, न त या छाती छाणी हूंदव। हरियच काबिल
गॾु बीहो ॿई त हिक धक सां जीअं उॾरी वञो। नंबरदार वठी हल ॿिन्ही खे वाह जे कप ते कल्टी कयूं। मुड़ुस ॾिस जेको असांजो मट थो थिए। हल अॻे थी हल हल हल। ॾाढो विड़ी आहे तोसां पुलिस न विड़ी आहे चाचा। वही धक छा जाए बहराम खान विड़ियो आहे पाण संदसि शारता वो परेशान न थी चाचा। तोखे एतिरो मारियो अथई अञा परेशान न थिया? बहराम खान भी हिते मां भी हिते वो त छपन शेर आहे शेर। पर तू या गलती कई कीअं? चाचा दादन बीठो हुयो कावड़ अची वई आयम दादन खे लगी काड खे वई। अञा चवीं थो त मां बेवकूफ़ न आहियां। कॾहिं कॾहिं माण्हू पाण ते कंट्रोल बि कंदो आहे महल मौक़ियो बि ॾिसंदो आहे। सरदार जी ओताक जो लिहाज़ त वञी खॾ में पवे पर इहो त सोची हा त सरदार जी शाहिदी केॾी ख़तरनाक थींदी। थोरो बि अकुल हुजे या न इहा ग़लती न करे हा शफ़न। चाचा पछताव नाहे अरमाना दादन बची निकिरी वियो निकिरंदे ई अॻ में बहराम खान खे बो खाराईंदुमि ओए त दादन सां बि निबरंदुसि। न करे हे ॻाल्हियूं न छोर मुंहिंजो जीउ। तूं सम्झी थो त बहराम खान तोखे बख़्श करे छॾींदो? न करे बख़्श मां बि बख़्श कोन कंदोमांसि। अरे चरिया इनी शाहिद पाण है मौत जी सज़ा खे पुॼी वेंदे। तूं अरो नथी चाचा पिट न हयाती हूंदी न लोड़े लोड़े निकिरंदुसि बहराम खान जा बख़्शवा कढी छॾींदुसि। तूं बहराम खान लाइ बकवास थो करीं? तूं बहराम खान जी गिला थो करीं? अची वियो मेरा ये झाका तक ड्राए पाजा जमादार। तूं नाराज न थी मुंहिंजा जानी जमादार। हा अचे हे तुंहिंजी चांहि पाणी घोड़े वञाए जानी जमादार तव्हांजो गुलाम गुलाम गुलामी ॾींदो हाणे मिलियो ई न खेलियात। हाणे हल हल शाबाश। जानी जमादार खे फ़क़ीर थो चवे ॾींहं जा तारा ॾेखारींदोसीं नमाज़ पढ़ंदे डंडीअ जे ज़ोर ते मां वॾो ज़ोरावर माण्हू आहियां। नाराज़ करे छॾीस खाम। चाचा इहो झिरकीअ जो छारो छा कंदो? ही शफन शेर आहे शेर। मूं तव्हांखे दोस्तीअ में वंगार वहण लाइ चयो ऐं हाणे वरी लख रुपया जा त चल कुझु सोच। लख रुपया सम्झ में नथो अचे ऐं तोखे इल्ज़ाम नथो सुझे असां पंहिंजी औरतुनि जी बेइज़ती वारी ॻाल्हि बर्दाश्त कयूं असां? तव्हां वटि औरतूं आहिनि किथे? हुजनि न हुजनि बोलीअ तां न फिर इहा हेरा फेरी सही न आहे। खैरू बोली किथे कयमि? तो न चयो लख सवा जी मदद कंदुसि। इहो मिड़ेई दोस्तीअ में फटाको हुयमि उनखे बम सम्झी वेही रहिया हो। असांखे छा आहे सोखो बि पाण थींदे सरदार वटि। मूंखे छा आहे मां बि चवंदुसि त पाण चयो हूं। और तूं कंहिं वटि ऐं किथे आहिनि? सरदार गाजी खान खे चवंदासीं त पाण ई फूकणे वांगुरु फूके छॾींदई। संदसि साख खे धकु हणंदे ऐं तोखे बख़्श कंदो। हू पंहिंजे भाउ खे बि बख़्श न कंदो आहे। तूं त कमदार आहीं। ब्लैकमेल था कयो? तूं असांजो सुको मथो कूड़ींदे असां माठ करे वेहंदासीं। सरदार गाजी खान खे अलॻि ऐं परवेज़ खान जे राज जे कंहिं माण्हूअ खे अलॻि कन ते जुदा सुरबार थींदो त खल न रहंदी। खैरू गिचीअ में न पओ सचल संगत में माण्हू सिधो हले। इहा ॻाल्हि असीं कयूं त ठहे थो सिधाईअ बजाए टेड़ाई तूं थो करीं। ज़बान ॾेई फिरण मुड़ुस जो शान न आहे। छा थो चवीं? हा कर या न कर? हा करणी पवंदो सचल। तो असां बि न आहियूं। मोहलत ॾियो सोचां। अञा सोची ते बचल सोचण में साल बि लॻी सघेसि थो। पंहिंजो घर चाढ़े पोइ गाह बि न विझंदो।
हाँ तो हलूं। बीहो तो सही यार, सफ़ा नाराज़ था वञो। चओ 50,000 सुभाणे, बाक़ी 3 महीननि खां पोइ। सही आहे। सुभाणे कहिड़े वक़्तु? सिजल थे सुए जो वकड़ा है न, उते अचजो। हाणे वञो। बिल्कुलु ठीकु आहे, अचु सचल। तव्हां अचजो, तव्हांखे 50,000 ॾींदुसि। तव्हांजा लाश लाल वाह में लोड़ींदुसि। इल्ज़ाम ईंदो परवेज़ जी बिरादरीअ ते, मुंहिंजी साख विञाइण वारो साह विञाए वेहंदो आहे। छा थियो? अम्मा अञा पुछी थी त छा थियो? हिक कमरे में कैद आहियूं, का ख़बर नाहे त छा थींदो। इज़त में खलल या मौत जे घाट चढ़ण वारो खौफ। अम्मा दिल खे खाट हणी रहियो आहे। छा कजे आख़िर? कमरे खे तालो न हणी वञे त बि का गली ॻोल्हे निकिरी वञे। हुनखे एतमाद में वठणो पवंदो नूरी। एतमाद में? हा, खेसि भरोसो थींदो न त आजो छॾींदो। जीअं ई आजो छॾे छलांग हणी हली हलूं। अम्मा कीअं भरोसो ॾियाराईंदीअसि खेसि? जीअं मीरल खां मोहलतूं वठी वठी मुंहुं ॾिनो हुयोसीं। सो बि कीअं? चऊंसि त हिते रहंदियूंसीं तोसां गॾु, ऐं चऊंसि त कंहिंखे बि न ॿुधाईंदीसीं ऐं तूं बि कंहिंखे न ॿुधाइजा। खेसि निकाह जो आसरो ॾींदीअ, ईअं न अम्मा? को बहानो ॻोल्हे वठिबो। हू त उहो ई तो चाहे न। हुनजे चाहिण सां थिए हा त करोक थी बि वञे हा। नूरी का अटकल करे अजायब त वठूं न। ख़ुदकुशी जी धमकी ॾियूंसि। उनजी खेरूअ खे कहिड़ी परवाह? चवंदो ईअं त भली कयो। मां कंदसि ख़ुदकुशी। अकुल सुख नूरी। मूंखे मोल पसंदि आहे। मूंखे धमकी थी ॾे। हौसले सां ज़िलत जो मुक़ाबिलो सिख। अम्मा मूं वटि नाहे रहियो हौसलो। अम्मा मां फाहो खाईंदीसां। तूं फाहो खाईंदी? मुंहिंजी ज़िंदगी आहे, खावां न खावां तुंहिंजो छा? थले ते दफन करे खदीजा खे मुजावर करे विहारींदुसि। भली कर ख़ुदकशी, मूंखे छा आहे? खेरू असां थी खेल रचाई। असांजो कसूर ॿुधाए खेरू। हा कयो, कसूर ख़तम। साईं मोहम्मद ताहिर